नाज़रीन, आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध समारोह के उनवान हेठि मक़सूद औरनि जे ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। रिपोर्ट कयो आहे आबिद रिंद। आवाज़ टीवी पारां ऐलानियल इल्म पिरायो सिंध समारोह जे उनवान सां मल्हायो वेंदड़ सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल मक़सूदो रिंद में शानदार सकाफ़ती प्रोग्राम करायो वियो। प्रोग्राम में स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि टोपी अजरक पहिरें क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त शागिर्दनि पारां हथनि सां हथ मिलाए ॿधी जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। हिन जो मक़सदु आहे त इल्म पिरायो सिंध संवारियो। मुंहिंजी निमाणी गुज़ारिश आहे सिंधवासियुनि खे त पंहिंजे गुलनि जहिड़नि बचड़नि खे इल्म पिरायो। सकाफ़ती ॾियारो जेको असां सिंध जे एके ऐं ॿचे जे लिहाज़ सां मल्हाईंदा आहियूं, आवाज़ चैनल जे तरफ़ां इनखे भरपूर नमूने सां मल्हायूं ऐं इल्म पिरायो सिंध संवारियो। सकाफ़ती प्रोग्राम रखा गया है इल्म हासिल करना और मुल्क को संवारना। इसी हवाले से हम सबको चाहिए कि हम दिल लगाकर तालीम हासिल करें और मुस्तकबिल रोशन सितारे बने। जो बच्चे स्कूल नहीं आते, मैं उन बच्चों और बच्चे से गुजारिश करती हूँ कि वे सब स्कूल में आए और दिल लगा के तालीम हासिल करें। तालीम का सिवाय कुछ भी ना है। तालीम इंसान में शौर पैदा करे थी। तालीम इंसान जी टी अख है। तालीम हासिल कयो पींगे खां वठी क़बर ताईं। आवाज़ टीवी वारनि सां गॾु असां ही सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। आवाज़ टीवी वारनि जी तमामु घणी महिरबानी। पंहिंजे स्कूल ब्राइट फ्यूचर में हिकु सकाफ़ती ॾियारे हवाले सां प्रोग्राम रखियो आहे। उन हवाले सां उन्हनि वारदनि खे अर्ज़ु कंदसि जेके तालीम करे नथा सघनि। उन्हनि सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त तालीम खे तालीम ई सम्झो ऐं पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि जूं ज़िंदगियूं न विञायो। उन्हनि खे सुठी तालीम ॾियारियो। असीं सिंध में रहूं था, असांजी क़ौमी ॿोली सिंधी आहे जेका 5000 साल पुराणी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त खे बरक़रार रखणु घुरिजे। इल्म पिरायो सिंध संवारियो। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारे खे असां ईद जीअं मल्हाईंदासीं ऐं पंहिंजी सिंध अमड़ सां प्यार जो इज़हार कंदासीं। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।